फ़कीर कमालदीन मक्सी जी रिपोर्ट। ज़िला शिकारपुर जे गाहे जा थाणे जी हद मां ॻोठ पंवर पली जा वासी अगवा कयल पीर नफ़ीसुल्ला पंवर ऐं 10 सालनि जे अली गुल पंवर जंहिंखे 15 ॾींहं गुज़रण जे बावजूदु खेनि पुलिस बाज़ियाब न कराए सघी, तंहिं ॿिन्हिनि मग़वियुनि जे मथां धाड़ेल तशदुद कंदे अहिड़ी वीडियो वायरल करे छॾी आहे। धाड़ेलनि वारसनि खां ॿिन्ही मग़वियुनि जी बाज़ियाबी जे लाइ 60 लख रुपया भुंग तलब कयो आहे। खेनि रक़म न ॾियण जी सूरत में खेनि मारे लाश वापसि खणण जी धमकी ॾिनी आहे। वारसनि साफ़िन खे ॿुधायो त ॿिन्ही मग़वियुनि खे अगवा थिए 16 ॾींहं गुज़री विया आहिनि। पुलिस कुझु बि कोन थी करे। ॾुआरी फ़ोन करे रक़म घुरी रहिया आहिनि। असां ग़रीब माण्हू अहिड़ी रक़म किथां आणियूं? असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मग़वी जी बाज़ियाबीअ जे लाइ असांजी मदद कई वञे। अबा आख़िर पैसा न पहुचायो, मूंसां हे हाल कयव। यकी मां नसरुल्ला तोखे बार बार शुरू खां वठी यकी चवंदो आहे, अबा मुंहिंजी मालिकी कर, मुंहिंजी अबा मालिकी कर, तोखे क़दुरु न थियो। अॼु सुबुह बि तोसां ॻाल्हायो तॾहिं बि तूं माना का बि माना सुठी वरंदी न ॾिनी। आख़िर मुंहिंजी जंग में गोली हणाई त बि अञा तुंहिंजो छा ख़्यालु आहे? अञा त सुभाणे वरी ॿी जंग बि मुंहिंजी भञंदा। ख़ुदा खे मन जेको बि मुंहिंजो थी चरे बाए बनी वियो कुझु बि आहे बाबा, ख़ुदा खे मन उहो खपाए करे बसि मुंहिंजी माना ज़िंदगी बचाए, मुंहिंजे बचनि जो ख़ैरु कर। ओ बा मरी वियो माए मां, जान छॾायो, मुंहिंजी जंग भॻी अथऊं। शुरू खां वठी तोखे बर वक़्त खां वठी ऐलान कंदो आहियां, मुंहिंजा अबा मुंहिंजी जान छॾाए। मां तोखे चङो सम्झो, सेबतो सम्झो, सुरीलो सम्झो, तोखे का बि माना असांजी नथी सफ़ा दिली एॾो तूं वयल थी वएं, तो में इहा उमेद न हुई। पर एतिरे ताईं मुंहिंजी पंहिंजी जेका ज़ाती शइ आहे उहा खपाए, मुंहिंजी जान हाजी कर बेली ख़ुदा खे मन। हाणे मुंहिंजो कहिड़ो हाल बचाए, छा मूं वटि रहियो? मुंहिंजी जंग सॼी वई चिकना चूर थी। अबा बेली ख़ुदा खे मन, मुंहिंजो सम्झो, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे बच्चनि जे वास्ते असां ते रहम कयो बेली, ख़ुदा खे मञो। हे दफ़ो मुंहिंजी ज़िंदगी बचायो।